जालिम जी हर उन शइ खे साड़ी दुस जंहिं जो या तूं वापसि आहिनि छॾे ॾे बाबा छॾे ॾे बाबा छा पियो करे पुट अरे बाबा अरे बाबा तब तूं घर जी कहिड़ी कहिड़ी शइ साड़ी दे हाँ हुनखे त घर जी हिकु हिकु कुंड में या तूं वापसि आ अरे तूं ॿुधाए उहे रस्ता उहे बाग साड़ी दे जंहिंसां तूं हुन ते गॾु हलियो आहे कंहिंखे साड़ी दे कंहिंखे साड़ी दे मिसेस सोभिया मूं अॻे अव्हांखे ताकीद कई हुई त ऑफिस वक़्त ते अचो ऐं अव्हां वादो कयो त आईंदा शिकायत न मिलंदी पर को फ़र्क़ु त कोन पियो आहे अव्हां बदस्तूर लेट थियूं अचो छो आई एम सॉरी सर मां अॼुकल्ह ॾाढी डिस्टर्ब आहियां सर तॾहिं तो ईअं थिए तव्हां यकीन करियो सर मां सुबुह जो 5 वॻे उथी तयारी कंदी आहियां तॾहिं थी 10 बजे हिते पहुचां पर वरी बि कॾहिं कॾहिं लेट थी वेंदी आहियां न सर ज़ाती मसइलनि जो असर ऑफिस ते छो पवे बहरहाल मां आख़िरी भेरो तव्हांखे चवां पियो ऐं आईंदा आउं का ॻाल्हि कोन ॿुधंदुसि ओके ओके सर थैंक यू सर सोभिया तू परेशान छो आहे बुढ़े वरी दरकारी ना पर छो वही देर सां चाहते हिकिड़ी ॻाल्हि चवे जो तोखे ख़राब न लगे था ॾिस तुंहिंजो रोज सुबुह शाम अचण वञण तोखे काफ़ी परेशान थो करे ॾिस मां चाहियां थी त तूं मूंसां गॾु मुंहिंजे घर हली रह छो त मुंहिंजी फैमिली एॾी वॾी कान्हे का मुंहिंजी हिकिड़ी मां आहे मां आहियां ऐं मुंहिंजी नंढी भेण आहे तूं असां ते ॿार कान थींदी थैंक यू अनीता पर अनीता इहा ॻाल्हि मुंहिंजे वस में कोन्हे मां जेसीं अम्मा ऐं अदा खां नथी पुछां तेसि ताईं तोखे कोई जवाब नथी ॾेई सघां भले तूं उन्हनि खां पुछ मूंखे पक आहे त हू तोखे ख़ुशी सां इजाज़त ॾींदा कीअं ठीकु आहे न हा ठीकु आहे महिरबानी May I come in, कुर्बान वञा तुंहिंजो लियन कॾहिं पूरो पियो थिए लियन भली पूरो थी वञे कुर्बान वञा हाणे मूंखे इन जी परवाह कोन्हे छो कुर्बान वञा दरअसल अव्हां जे कुर्ब मुंहिंजे जीअ खे अहिड़ो त जड़े छॾियो आहे जो हाणे आउं हितां वञण जो सोचे बि नथो सघां मां तुंहिंजी मर्ज़ी या राय न पर लियन पूरे थियण जी तारीख़ थो पुछां कुर्बान वञा तारीख़ जो पुछी छा कंदो पर तव्हांखे छॾे कतई कोन वञिबो पर जे मां वञण लाइ चवां त मूं तव्हांजो मतिलब कोन सम्झो कुर्बान वञा असां वटि तुंहिंजो वक़्तु पूरो थी वियो आहे हाणे तयारी वठ कुर्बान वञा मूंखां जेकॾहिं का ग़लती थी हुजे त मूंखे ॿुधायो आउं साईं जन जे पेरनि ते किरी माफ़ी वठंदुसि तोखे वापसि वञण में कहिड़ो नुक़सानु आहे कुर्बान वञा हिते 16 ग्रेड में कमु करियां पियो ऐं जे प्रिंट डिपार्टमेंट व्यस्त उते 8 ग्रेड वारी क्लर्की करणी पवंदी ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा त हुते पघार में तमामु घणो लास थींदो कुर्बान वञा मां त पंहिंजे ज़ाती फ़ाइदे जे करे हिते रहण थो चाहियां जी जी कुर्बान वञा
पर हींअर त तूं कुझु ॿियो पियो चयो त मुंहिंजे कुर्ब तुंहिंजे जीअ खे जड़े छॾियो आहे, इन करे तूं हितां वञण जो सोचे नथो सघीं। हा, मूं ऑब्ज़र्व कयो आहे त तूं कंहिंसां बि सचो न आहीं सवाइ पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजे मफ़ाद जे। तूं इंतिहाई ख़ुदगर्ज़ ऐं बदनियत माण्हू आहीं। तूं पंहिंजे ग़लति एटीट्यूड जे करे नापसंदीदा माण्हुनि में शुमार थी थो, ऐं तोखे ख़बर आहे त अहिड़नि माण्हुनि सां मुंहिंजो वर्ताव कीअं आहे। मां वरी बर्स थो कयां त सिद्धीअ खां का ग़लती थी हुजे त ॿुधायो। तोखे झलियो हुन न त नईम पब्लिशर खे पंहिंजी ऑफिस में न अचणु ॾिजांइ। हा जी हा सर। हुनखे चाहिए पियो प्यारी। इहा ॻाल्हि नाहे क़ुर्बान वञाव साईं, तव्हांजी ग़लतफ़हमी दूर थी वेंदी। हू पंहिंजो बिल वठण ज़रूर आयो हो क़ुर्बान वञाव, पर मूं हुनखे उन्हनि पेरनि ते जवाब ॾेई मोटाए छॾियो हो। वरी कूड़ ही छा आहे? रिकॉर्ड जी ही कॉपी कंहिं प्रोवाइड कई हुनखे? फ़रिश्तनि? अरे पैसा वठी मुंहिंजे दुश्मन खे रण जा गुर पियो ॿुधाई ऐं मूंखे चवीं थो त तूं मुंहिंजो सॼण ऐं ख़ैरख़्वाह आहीं। क़ुर्बान वञाव आउं पंहिंजो ॾोह पासां थो। आउं मञां थो त मूंखां संगीन ग़लती थी आहे। पहिरियों ऐं आख़िरी भेरो मूंखे माफ़ी ॾियो। वरी जे तोखे त ख़बर आहे त वेसाघाती करण वारनि सां मुंहिंजो वर्ताव कीअं हूंदो आहे। मूं तौबा कई क़ुर्बान वञाव। आउं रिज़ाइन ॾियण लाइ तयारु आहियां। ऐं रिकॉर्ड सां जेका हथ चुरांद कई अथई उनजो जवाबु केरु ॾींदो? बल्बनि जी हिकिड़ी कंपनी 250 ट्यूबलाइट्स डोनेट कई हुई ऐं तूं हिकिड़े महीने में सभिनी जी कंज़म्पशन ॾेखारे छॾी। हा, क़ुर्बान वञाव बिजली जूं शयूं थींदियूं ई आहिनि, उहे कंहिं वक़्तु बि नाकारा थी सघनि थियूं। क़ुर्बान वञाव मूं कंपनी वारनि सां रुजू कयो आहे जेका ड्यूरेबिलिटी जी रिपोर्ट पेश कंदी ऐं उन्हनि 50,000 रुपयनि जो तोखे हिसाब ॾियणो पवंदो जेको रईस अली मोहम्मद डोनेट करे वियो हो। क़ुर्बान वञाव उहे त डॉक्टर रफ़ीक जे वक़्त में मिलिया हुआ न। पर अकाउंटेंट त तूं हुए न। अरे तो छा सम्झो आहे त तूं क़ुर्बान वञाव ऐं बचो शाह जहिड़े ख़ुशामदी लफ़्ज़नि सां मूंखे ख़रीद करे वठंदे? हिकिड़े हिकिड़े पैसे जो हिसाब किताब तोखे ॾियणो पवंदो, सम्झई? जी जी क़ुर्बान वञाव। क़ुर्बान वञाव। ॾिठई बाबा, केतिरा दफ़ा चयो थो मैदली डॉक्टर खे ॾेखार, ईअं छो थो पाण खे हच करीं? मुंहिंजी ग़लती न कर जमाल पुट। बाबा पोइ कंहिंजी करियां? पुट जे तोखे मुंहिंजो एतिरो ई ख़्यालु अथई त मुंहिंजी ॻाल्हि छो नथो मञी? कहिड़ी बाबा? शादीअ जी ॿी कहिड़ी? पुट अलाह कयो हाणे सुठी नौकरी बि अथई, हाणे पछाड़ीअ में त इहा ख़ुशी ॾेखारिया। बाबा शादी पंहिंजे वक़्त ते थी वेंदी, पहिरीं त पंहिंजो इलाज तो कराए। ॾिस न वक़्त ते दवा तो खाई न छाप, पोइ ठीकु कीअं थींदे बाबा? पोइ ॾिस मुंहिंजी ॻाल्हि खे चारे थो वञी न। अरे यार तूं इहो ॿुधाए तुंहिंजी दिलि में छा आहे भला?